हाज़रीन ऐं नाज़रीन, सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी 170 नंबर जल्द जल्द अची वेंदी। हाणे निशरियात थी वेंदी। छाजे करे त पहिरियों 2-3 ॾींहं किस्त न आई हुई, माण्हू परेशान हुया, दोस्त परेशान हुया, काफ़ी दोस्त मैसेज करे रहिया हुया त हीअ किस्त 170 नंबर कॾहिं ईंदी ज़हर ज़िंदगी जी। असां तव्हांखे सॼी इन्फॉर्मेशन इन एपिसोड में ॾिसूं था। इन किस्त खे पहिरियों मुकमल ॾिसो, असांजे वीडियो खे मुकमल ॾिसो ऐं वीडियो खे लाइक करियो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो जीअं नोटिफिकेशन सभ खां पहिरियां तव्हांखे मिले। दोस्तो 170 नंबर एपिसोड जो प्रोमो अची चुको आहे ऐं इहा कहिड़े ॾींहुं रिलीज़ थींदी 170 नंबर पूरी किस्त, इहो तव्हांखे ॿुधायूं था। 170 नंबर किस्त जेको दोस्तो जेके आहे न सुभाणे शाम जो रिलीज़ थींदी 8:30 वॻे। ठीकु आहे दोस्तो, सुभाणे शाम जो, यानी अॼु आचर जो ॾींहुं आहे, सूमर जो ॾींहुं आहे, अंगारे जी राति यानी सूमर जी शाम जो इहा तव्हांखे सिंध टीवी चैनल ते पूरी किस्त मिली वेंदी। ऐं असांजे चैनल खे लाइक करे छॾियो, सब्सक्राइब करे छॾियो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। सदाईं ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा